बिल्कुल इहो ॿुधाए जो त ॿिनि धिरनि में जहिड़ो बि थियो आहे सुल्तानकोट में ऐं जहिड़े जे नतीजे में वञणा ज़ख़्मी बि थिया आहिनि। बाबति छा डिटेल्स आहे? जी रिज़वान, सुल्तानकोट भरपां थाणे जानवा जी हद ॻोठ नवाब खान कौर जे मथां मारपाणी बिरादरी जे माण्हुनि ने जो जदीद हथियारनि सां हमिलो थियो आहे, जिते कौर बिरादरी सां तालुक रखंदड़ 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। उहा ज़ख़्म में हिकु ॼणो वकार पुट अब्दुल हलीम कौर जो नाज़ुक हालत में लाड़कानी अस्पताल नींदे रस्ते में पहुची वियो आहे, जॾहिं त गुलाम सरोवर पुट अब्दुल हमीद कौर जो ज़ख़्मी बिरादरी तरफ़ां उहो बि मौक़िफ़ साम्हूं आयो आहे त मारपाणी बिरादरी जे हथियार बंदनि असांजो हिकु माण्हू इसाव कौर खे अगवा करे साण खणी विया आहिनि, जॾहिं त धुरनि जी विरांद मुसलसिल 2 कलाकनि ताईं जारी रही। अंदाज़न फायरिंग में कौर जा बिरादरी जे 2 मर्दा गाॾियुनि खे बि नुक़सान पहुतो आहे। धुरनि जी फायरिंग में इलाइक़े जो जंग जो मैदान बणियल रहियो। अव्हां खे उहो बि ॿुधाईंदो हलां त उन सॼी फायरिंग में पुलिस जो को बि किरदारु न रहियो। धुरनि जे वॾी महिरबानी सर, चाहींदो तफ़सील ॾियण जे लाइ।